ऐं हाणे मांखे कंबर खां अपडेट कंदा हलूं त मही मकोल थाणे जी हद में ॻोठ मही मकोल में प्लाट ते कब्ज़े कंदड़नि ऐं पुलिस जे ज़्यादतनि ख़िलाफ़ मकोल बिरादरीअ जो कंबर K2K न्यूज़ ऑफिस में अॻियां एहतिजाज। ख़बर मां ॾींदा पिया हलूं कंबर खां कंबर जी मही मकोल थाणे जी हद में ॻोठ मही मकोल में प्लाट ते कब्ज़े कंदड़नि ऐं पुलिस जे ज़्यादतनि ख़िलाफ़ मकोल बिरादरी जो कंबर K2K न्यूज़ ऑफिस ॿाहिरां एहतिजाज। वधीक तफ़सील लाइ असांखे जॉइन कयो आहे कंबर मां K2K न्यूज़ जे रिपोर्टर हुबदार अली जलबाणी। हालात माही मकोल थाने की हद में ॻोठ माही मकोल में प्लाट ते कब्ज़े ऐं पुलिस जे ज़्यादतनि ख़िलाफ़ K2K न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उन मौक़े ते उस्ताद आबिद अली मकोल, उस्ताद मुज़फ़र अली मकोल ऐं मुनवर अली मकोल दाहींदे चयो त असां वटि उन प्लाट जो रिकॉर्ड आहे ऐं हू बाअसर शहबान कलहोड़ो ऐं पुलिस जो वॾो मुंशी ज़ुल्फ़कार अली सुमरो ऐं नंढो मुंशी नसरुल्ला कलहोड़ो बिना जवाब असांखे तंग कनि था पिया। ऐं उन मौक़े ते उन्हनि वधीक ॻाल्हाईंदे चयो त असां IG सिंध खे अपील था कयूं ऐं SSP कंबर खे अपील था कयूं त असांखे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं इन्हनि बाअसरनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे।